हाणियां खां अपडेट करें पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ त सिंध जे नालेवार कॉमेडियन ऐं टिकटॉकर वज़ीर उनड़ खे सकरंड पुलिस पारां गिरफ़्तार करण ऐं खॾर पुलिस पारां तशद्दुद करण ते को बि दाद न थियण बैदि वज़ीर उनड़ पारां एडिशनल सेशन कोर्ट 6 सकरंड में SSP शहीद बेनज़ीराबाद समेत 6 पुलिस ऑफिसरनि खिलाफ़ दरख़्वास्त सेशन सेक्शन नंबर 22/61 तहत दाख़िल कई वई, जंहिंजी ॿुधणी अॼु 6 अप्रैल ते कई वई। ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि एडिशनल सेशन जज हसन अली कलोड़ो फ़ैसिलो सुभाणे 7 अप्रैल ताईं महफ़ूज़ करे छॾियो। होॾां फ़िरियादी वज़ीर उनड़ पारां संदसि वकीलनि जे पैनल, जंहिंमें एडवोकेट अली मोहम्मद शाह, एडवोकेट हाजी खान जमाली, एडवोकेट निज़ामुद्दीन लाखो पेश थिया, जिन वकालतनामे में 6 ऑफिसरनि ते इल्ज़ाम मणियो। उन्हनि में SSP अमीर सऊद मंगसी, SHO खॾर दीदार अली सोलंकी, SHO सकरंड रशीद अहमद मेमण, वॾो मुंशी आरिफ कोसो, जमादार यासीन लुंडेला, अला बश्क जलबानी शामिल आहिनि। अदालत ॿाहिरां वज़ीर उनड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु त हू बेगुनाह आहे, ॿियो त संदसि अदालत ते पूरो भरवसो आहे। उमेद आहे त सुभाणे ताईं महफ़ूज़ कयल फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो। गिरफ़्तारी ऐं तशद्दुद में मुलविस पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई ज़रूर थींदी।